सिंध जे वकीलन धरतीअ जे दरिया जो केस कानूनी फॉर्मनी अवामी अदालत में वेहण लाइ संदरा ॿधी छॾिया। कारा कोट पाए कानून जी तहफ़ुज़ी जंग कंदड़ वकीलन जो सिंधुअ मां 6 केनाल कढण ख़िलाफ़ हैदराबाद खां कराची ताईं मार्च। प्रेस क्लब बारो धरणो ईद खां पोइ इस्लामाबाद ताईं मार्च जो ऐलान। वकीलन जे कराची जे रस्तनि ते मार्च दौरान केनाल समूरा नामंजूर, सिंधुअ ते धाड़ो नामंजूर, पाणीअ ख़ातिर झेड़वा जी नारेबाज़ी। पीपी शहीद भुट्टो जे बानी चेयरमैन शहीद मुर्तज़ा भुट्टो जे पगदार पुट ज़ुल्फ़कार भुट्टो जूनियर जी बि धरणे में शिरकत। वकील अॻवाननि जो चवणु आहे त मुल्क में अमली तौर 1 यूनिट लागू कयो वियो आहे। CCI जी मंज़ूरी खां सवाइ केनालनि जी तकरारी मंसूबे ते अमल शुरू कयो वियो आहे। हू सिंध खे सुकाइण जूं साज़िशूं कामयाब थियण न ॾींदा ऐं केनालनि ख़िलाफ़ रमज़ान उल मुबारक खां पोइ इस्लामाबाद ताईं मार्च कंदा। सिंध जे हुक्मराननि जबलनि समेत हर शइ विकिरो करे छॾी आहे। हाणे ख़ामोश न विहंदासीं। सिंध जा माण्हू असां सां गॾु आहिनि। शागिर्दनि समेत हर तबिको रोडनि ते आहे, पर हुक्मरान आवाज़ न ॿुधी रहिया आहिनि। एहतिजाज कंदड़नि ते लठबाज़ी कई पई वञे। हाणे इस्लामाबाद वञी वथनि लठबाज़ी कंदासीं। फतेह सिंध जे माण्हुनि जी थींदी। पीपी शहीद भुट्टो जे बानी चेयरमैन शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जे पगदार पुट ज़ुल्फ़कार भुट्टो जूनियर जूं ॻाल्हियूं। सिंधु में पानी जो बहरान बरक़रार। गुड्डू सखर ऐं कोटड़ी में राजवट पानी जे वहकरनि में वधीक लात। सामूरी पट्टी में हर पासे रुञ ई रुञ। पानी लाइ परेशान मारोड़नि जी लॾ प्लाण। केतिराई वेढ़ा वीरान। केबी फीडर में रुगो 2880 क्यूसिक पानी जो छोड़। 1500 क्यूसिक किंजर ऐं कराची खे मिलण सबबि ठटे जे समूरनि वाहन शाखुनि में पानी जी खोट। इंडस डेल्टा में पानी छोड़ न थियण सबबि शाह बंदर तालुके में समुंड रोज़ाने 95 एकड़ ज़मीन समुंड गिड़काइण लॻो। लॾ प्लाण सबबि केतिराई ॻोठ ख़ाली। जंगली जीव जे नस्ल खे बि ख़तरो। जाती में पिण ज़रई ज़मीनूं क़दीमी ॻोठ ढंढूं ऐं ढोरा समुंड हवाले। घोड़ाबारी जे उॾेरे लाल बिराज जे 18 खां वधीक वाहन ऐं शाखुनि में पानी जी फ़राहमी मुकमल तौर बंद। हारिन चोलिस्तान मंसूबे लाइ पानी दस्तियाबी वारो सर्टिफिकेट सिंध हाई कोर्ट में चैलेंज करे छॾियो। दरख़्वास्त में चयो वियो आहे त इरसा पानी दस्तियाबी बाबति सर्टिफिकेट जारी नथी करे सघे। इरसा जो केनालनि लाइ पानी दस्तियाबी वारो सर्टिफिकेट कालदम करार ॾिनो वञे। तकरारी केनालनि ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ सियासी समाजी कॉन्फ्रेंस धुरनि जो एहतिजाज। अवाम जो आवाज़ आहे। वफ़ाक़ी सरकार खे तकरारी मंसूबनि ख़िलाफ़ सिंध जे अवाम जो आवाज़ ॿुधणु घुरिजे। असांखे सिंधु दरिया मां केनाल कढण जो मंसूबो कंहिं बि सूरत में क़बूल नाहे। पीपी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी सिंध जे पाणी ऐं अवामी हक़नि जी ॻाल्हि करे रहिया आहिनि। पीपी सिंध जो सदर निसार अहमद खोड़ो। नेशनल पार्टी जे चेयरमैन गुलाम मुर्तज़ा जतोई चयो आहे त पाणी जे धाड़े में सिंध जा हुक्मरान बि शामिल आहिनि। चोलिस्तान आबाद कयो वेंदो त सिंध तबाह थी वेंदी। हू केनालनि ख़िलाफ़ आवाज़ उथारींदा। सिंध जो अवाम सुजाग थी चुको आहे। सिंध में मुनाफ़क़त वारी सियासत हले पई। इंतकामी कार्रवाइनि ते कूड़ा केस दाख़िल कया विया। अदालत 3 केस मुअतल कया आहिनि। 5 केस अञा रहियल आहिनि। अदालतुनि में कूड़ा केस ख़तम करण जी उमीद आहे। समाजी वर्कर उमेर बाब चांदू चयो आहे त सिंधु दरिया मां वधीक केनाल कढण सिंध जी बक़ाए वजूद लाइ ख़तरो आहे। सिंध अॻ ई सोकेड़े जो शिकार आहे। नवां केनाल कढी सिंध जे हक़नि ते धाड़ो पियो वञे। सिंधु दरिया मां वधीक केनाल कढण वारो मंसूबो बिना देर वापसि वरितो वञे। कराची जे जिना ॻोठ में जंचाल ॻोठ में घर जी छितकिड़ सबबि 6 ॼणा दॿिजी फोत, 4 ॼणा ज़ख़्मी। अफ़गान बस्ती में घर अंदरि अॾावती कम दौरान छितकिरी पई। पोतनि में 3 ॿार, 2 औरतूं ऐं 1 मर्द शामिल। बाक़ी बाद लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। लाड़कनि भरिसां कारे मामले तां भाणेजनि हथां मामू क़तल, 4 ॼणा ज़ख़्मी। ॻोठ गुल मोहम्मद उमराणी में हथियारबंदनि घर ते हमिलो करे फायरिंग करे ॾिनी। गोली लॻण सबबि धणी बख़्श उमराणी मारिजी वियो। मक़तूल जा 2 पुट घरवारी धीउ ज़ख़्मी थी पिया। पुलिस पहुची लाश ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो। जाती वेझो पुराणी तकरार तां नौजवान क़तल। हथियारबंदनि तहफ़ुज़ लाइ प्रेस कॉन्फ्रेंस करे वापसि वेंदड़ आसिफ़ ॿारनि खे क़तल करे छॾियो। पुलिस 4 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो।
ईरान सुप्रीम लीडर आयतुल्ला खामनाई चयो आहे त ईरान बदमाशी कंदड़नि मुल्कनि जा मुतालबा न मञींदो। कुझ मुल्क मसला हल करण लाइ न पर पंहिंजा मुतालबा मञाइण लाइ ॻाल्हियुनि ते ज़ोर ॾींदा आहिनि। पंहिंजे मिसाइल प्रोग्राम जे ख़ात्मे जा मुतालबा हू न मञींदा। चैंपियंस ट्रॉफी जो ताज कंहिंजे मथे ते सजंदो फ़ैसिलो अॼु थींदो। फाइनल में भारत ऐं न्यूज़ीलैंड जूं टीमूं आम्हूं साम्हूं। ॿिन्ही टीमुनि तरफ़ां कामयाबी लाइ भरपूर नेट प्रैक्टिस।